मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला के मोजज़ा देना। अजीज़ाने गिरामी, मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा मोजज़ा समूरा त बयान नथा करे सघन, पर मिसालन चंद मोजज़ा अव्हां जे साम्हूं अर्ज़ करे उन खां बाद में इंशाअल्लाह मां पंहिंजो टाइम पंहिंजे आयल मेहमाननि जे हवाले कंदुसि। याद रखो मुसलमानो, वो मुझो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पंहिंजा हथड़ा मुबारक मथे खणन था, हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ दुआ घुरन था, अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर इब्नुल ख़त्ताब औ उमर इब्नुल हश्शाम। अल्लाह तबारक व तआला का दुआ घुरन था, या इलाहुल आलमीन, या इलाहुल आलमीन, मुझे हिन हथड़न दे वसीले, या इलाहुल आलमीन, या इलाहुल आलमीन, इस्लाम दे बोल बाला देला, या उमर मुसलमान करे दे, या हिशाम मुसलमान करे दे। याद रखो मुसलमानो, हेदा मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरिया। हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत आली में हाजिर थियो वा। सहाबी सगोरा परेशान। याद रखो मुसलमानो, पर मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए मोजा सहाबियो, उमर के छदे जो, उमर न आयो आ बल्कि उमर घुरायो वियो वा। वरी मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हजरत अबी हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे इमामुल अंबिया के अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा नबूवत वारा हथड़ा मुबारक खणो, मुझी अम्मा के अल्लाह इस्लाम वारी दौलत नसीब अता फरमाए। मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया पंहिंजा हथड़ा मुबारक खया। हजरत अबू हुरैरा द्रोड़ पातिया, जेका जो चवे तो मां आगे तो पुजा, या मुझे दिलबर नबी जी दुआ आगे पहुंचे थी। जनाब अबू हुरैरा जॾहिं घर पहुता, दरवाजो खड़कायो वियो। अबू हुरैरा के जवाब मिलो, अबू हुरैरा फिलहाल सब्र कर, अबू हुरैरा फिलहाल सब्र कर, मां इस्लाम आंदो वा, मां गुस्ल करे वठा, उन खां बाद में तुझो दरवाजो खोलियो वींदो। याद रखो मुसलमानो, ये मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया जे हथन मुबारक जो मोजिज़ो वा। सहाबी सगोरा फरमाइन था, बीरे हुदैबिया ते खूह जो पानी खुटी वियो। सहाबिन सगोरन अची करे अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज कयो वा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खूह जो पानी सुकी वियो वा, खूह जो पानी खत्म थी वियो वा। मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए मोजा सहाबियो, घबरायो छो था, ए मोजा सहाबियो, कुछ अहिड़ो पानी आणे जो। मुझे इमामुल अंबिया उन पानी सां वुज़ू फरमायो। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू मुबारक वारो पानी खूह में विधो वा। मुझे सहाबिन सगोरन खे फरमायो, ओ मोजा सहाबियो, फिलहाल थोड़ो अरसो बीहो, कुछ घड़ी बीहो। उन खां बाद में सहाबिन सगोरन ॾिठो तो खूह जेका तो सागे नमूने सां भरियो पियो। बहरहाल मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला कई मोजज़ा देना। बुधो मुसलमानो, मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साहब सगोरन साहब कई इलाके में सफर करे वनल प्या। साहबी सगोर आया, अल्लाह जा नबी पानी खुटी पियो वा, असा वुज़ू था सा कलासो। याद रखो मुसलमानो, मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मोजा साहबियो, एड़ो को प्यालो आए जंहिंमें थोरो पानी हुजे। साहबी सगोरा खणी आया, सिहाओ ही पानी आ। मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया पंहिंजो आंगुरू मुबारक हुन में विधियो। याद रखो मुसलमानो, पत्थर मां पानी निकरण हजरत मूसा नबी जो मोजिज़ो आ, पर मुझे दिलबर नबी जी नबूवत वारे आंगुर मां पानी निकर मुझे इमामुल अंबिया जो मोजिज़ो आ। पर याद रखो मुसलमानो, उलमा जो पंजो अकीदो बुधाया पियो तो उन पानी जो मकाम आबे ज़मज़म का भी मथे आ, जेको मुझे दिलबर नबी जे आंगुल मुबारक में निकतो आ। उन पानी जो मकाम हौज़े कौसर का भी मथे आ। याद रखो मुसलमानो, मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल आयो,
साईं मां तोखे मञींदुमि पर ही जेकी शइ मूं वटि आहे उहा मञे उहा तेका सो मूं जे हथ में छा आहे उहा तोखे मञे त पोइ मां मञींदुसि। हाणे इहो को अकुल आहे पर मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू जहल जेका तुंहिंजे हथ में आहे पाण ॻाल्हाए पोइ त मञींदे। अबू जहल जे हथनि में आहे पथरियूं कलमो भरण थियूं। यादि रखो मुस्लमानो वरी काफ़िर प्रोपगंडा हलाई वठी हिकिड़ी गोव खणी पाचके में बंदि करे आया। इमामुल अंबिया जी कचहरी में आदऊं अल्लाह जा नबी असां तोखे मञण लाइ तयार जेकॾहिं ही जीतरो मञे असां बि मञीदासीं। यादि रखो मुस्लमानो जॾहिं हुन जीत खे खोलियो आहे गोह खे खोलियो आहे गोह माण्हू जो हुजूम ॾिसी करे गोह जे कालो भॼण लॻी। इमामुल अंबिया हथ मुबारक सां इशारो कयो आहे या ज़ब्बू इरजी लैया या ज़ब्बू इरजी लैया गोह काॾे थी वञे मां मोहम्मद रसूलुल्लाह ॾांहुं मोटी आहे वो मोटी आई अल्लाह जे नबी उन सां मुखातिब थियो आहे गोह सुञाणी थी मां केरु आहां ॿुधो मुस्लमानो गोह मुंहिंजे दिलबर नबी सां ॻाल्हाए थी अंत रसूलुल्लाह हो मुंहिंजा दिलबर नबी तूं त अल्लाह जो रसूल आहे। गोह कंहिंजी इबादत कंदी आहे गोह पाण थी फरमाए कान अरशुहु अलल मा अल्लाह जा नबी मां उन जी इबादत कंदी आहियां जंहिंजो अर्श पाणी जे मथां बीठो आहे। साईं जा मौजज़ा ॾिठो। अॻिते हलो मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो ॿहिराड़ी वारो आयो। साईं इहो वण तव्हांजे इशारे ते अचे त मां मञीदुसि। साईं फरमायो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वण खे इशारो कयो हेॾे आ वण ज़मीन अची रींदे मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया जे कदमनि में किरियो आहे। उहो माण्हू जेका सो मौजज़ो ॾिसी करे मुस्लमान थी वियो। वरी ॿियो ऐं वाक़ियो अचे थो मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण जे टारीअ खे सॾु कयो वण जी टारीअ खे फरमायो हेॾे आ उहा टारी उतां जुदा थी मुंहिंजे साईं जे कदमनि में आई आहे। फरमायूं हाणे वरी हली वञ जिथे हुई उते वञी जुड़ी वई। वरी हिकिड़ो अराबी आयो साईं मां तव्हांखे मञण लाइ तयारु आहियां पर फलाणे खजीअ जो फल जेकॾहिं तव्हांजी ख़िदमत में अचे साईं फरमायो हाओ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजीअ जे फल खे जेका हुन कतल हूंदी आहे उनखे सॾु कयूं पंहिंजे नबूत वारे इशारे सां त उहा अची करे साईं जे कदमनि में किरी आहे। साईं फरमायो वरी साॻी जाइ ते हलियो वञ मुंहिंजे दिलबर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारे सां आयो वरी इशारे ते हलियो मुंहिंजे सोणे नबीअ जो मौज। अॻिते हलो जनाब हज़रत अब्दुल्ला बिन अतीक रज़ियल्लाहु ताला मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया जो मुजाहिद सहाबिया अबू राफी यहूदिया मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इनखे केरु जहन्नम रसीद कंदो। हज़रत अब्दुल्ला बिन अतीक चयो साईं मां जेका इनखे जहन्नम रसीद कंदुसि। साहिबनि सगों जी टीम जेका उते वई पोइ अबू राफी यहूदी हो उनजो कुझु बंगलो जेको पाण मथां ई जाइ ते सुम्हंदो हुयो। हज़रत अब्दुल्ला बिन अतीक पंहिंजी टीम सां वञी करे उनजे दरवाज़े जे अंदरे पासे ॾांहुं वेही रहियो। पोइ उन जा जॾहिं दरबान आया किसो वॾो आहे मां मुख़्तसर करे छोटो ॿुधायां थो। हुननि चयो हलो हुननि जे रखे पंहिंजो आहे पेशाब जे बहाने जीअं वेहबो ईअं वेही रहियो। हुननि चयो दादा हलो जेको छा वेठो हुन ॻाल्हायो कोन थी जे इशारो कबो आहे जी सम्झी वञे थी चई हुननि दरवाज़ो बंदि कयो ऐं चाबियूं उते ई रखियूं सुराख में जारे में वरी हलिया विया दरबार। हुन लेके पंहिंजो हमरा हाणे हलियो ईंदो। हज़रत अब्दुल्ला बिन अतीक आस्ते आस्ते वञी करे जिथे अबू राफ़ी रहंदो हो सुतो पियो पुछा के अबू राफ़ी जी आवाज़ आयो ते तलवार वञी वरी दाहूं की ते हज़रत अब्दुल्ला बिन अतीक थोड़ो आवाज़ मटाए अबू राफ़ी छा थियो यदा अलाए केरा जेको तलवार पियो हणे जॾहिं हुनजो आवाज़ ॿुधी करे वरी हज़रत अब्दुल्ला बिन अतीक उनखे उते जो उते वार कयो उते जेका मरी वियो। जॾहिं लहंदो पियो अचे ॾाकण तां हज़रत अब्दुल्ला बिन अतीक जी जेका पिनीअ खां जेका टंग टुटी पई। साहिबिन सगो रंग चई तव्हां हलो एसी ते मां न हलंदुमि जेसी ताईं ऐलान न थिए त अबू राफ़ी क़त्ल थी। सुबुह जो ऐलान थियो अॼु बि ऐलान थींदा अदा फलाण वफ़ात करे विया जंहिं जनाज़े हिन वक़्तु जेका ऐलान थींदा। हज़रत अब्दुल्ला बिन अतीक रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे साथियुनि खे चयो
ए मोजा साथियो तव्हां खे इजाज़त है मां एसी ते कोन हलंदुम जेसी ते जो ऐलान न थे। याद रखो मुसलमानो सुबह जो वक्त आ ऐलान जो अबू राफ़ी क़त्ल थियो। हज़रत अब्दुल्ला बिन अतीक रज़ियल्लाहु तआला अन्हु पांजो कपड़ो नके बधो वा पांजी टंग खे मडकाए करे मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में आयो। अल्लाह जा नबी अबू राफ़ी त जहन्नम रसी थियो पर मुझी टंग भरी पई आ। फरमाए कोई मसलो ना है। अॼुकल्ह त डॉक्टर एक्सरो करायो फलाणी से करायो पोइ बि टंग चिड़ी हूंदी सिधी कान हूंदी। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुत्र अबू राफ़ी पुत्र अब्दुल्ला बिन अतीक टंग उर्ते कर। मुझे पाक नबी इमामुल अंबिया पंहिंजे नबूवत वारा जॾहिं हथ मुबारक लगाया हज़रत अब्दुल्ला बिन अतीक फरमाए तो ॼण त मुझी टंग भगल ई कान है। ये मुझे साईं जे हथन मुबारक मौजूद अगते हलो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलवा मुबारक जा मोजज़ा पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी हजरत क़तादा के जंग में उन जो अख निकरी पई खणी आयो अख साईं मुझो तारो निकरी पियो आ। साईं ने फरमायो पुत्र क़तादा अख खपई या वरी जन्नत खपई। साहबी साणो हो ऐं मुझे साईं दुआ भी आ सिखारी आहे त रुगो आखिरत न घुरंदा कयो। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह का दुनिया भी घुरंदा कयो आखिरत भी बिनी चंगाई घुरंदा। अल्लाह दुनिया में भी असांजी चंगाई कर आखिरत में चंगाई कर। साईं मुखे बई खपन जन्नत भी खपे त अख भी खपे। साईं फरमाओ ते कर दिलबर नबी इमामुल अंबिया उन खां जेका अख मुबारक वठी करे पंहिंजे लुआ मुबारक लगाए करे अख फिट कया। हजरत क़तादा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तो वरी कदे मुको अख में दर्द कोन थियो जी पोड़ो थींदो वेंदो हुम ॼण त जेका अञा मुंहिंजी नज़र तेज थी वेंदी। अगते हलो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत सलमा बिन अक़वा रज़ियल्लाहु तआला अन्हु उनखे भी खैबर जे जंग में पिन्नीअ में धक लगी पियो। पो हजरत सलमा फरमाए तो मुंहिंजा साथी चवंदा त हजरत सलमा ॼाण वफ़ात करे वियो ज़ख़्म अहिड़ो आहे। साईं जन वटि आयो साईं मुझे जेका सो पिंडली मुबारक में जेका धक लगी पियो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लुआ मुबारक लगाई त हजरत सलमा रज़ियल्लाहु तआला फरमाए तो मुंहिंजी ॼणो पिंडली में दर्द हुयो ई कोन। अहिड़े नमूने सां मुझे साईं खे अल्लाह तबारक तआला कई मोजज़ा ॾिना। वॾे में वॾो मोजज़ो अल्लाह जो क़ुरान। पोइ जीअं बोली साहब हदीस पढ़ी त मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नल्लाह यरफ़उ बिहादिल किताब अक़वामा व यज़उ बि आख़रीन। अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान करीम जे ज़रिए सां केतरन के बुलंद कंदो आहे केतरन के पस्त कंदो आहे। अज़ीज़ो पोइ अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो अल क़ुरान हुज्जतुल लका व अलैक। जेकॾहिं तव्हां क़ुरान सां वफ़ा कई त क़यामत जे ॾियारे तव्हांजे लाइ सिफारिश थींदो। जेकॾहिं क़ुरान सां दगा कई धोखेबाज़ी कई कोशिशूं कयूं त क़ुरान वारो कानून मिटजी वञे यादि रखो समूरा गॾिजी पऊं पर अल्लाह तबारक व तआला फरमायो कोन थींदो छो त युरीदून लियुत्फ़िउ नूरल्लाह बिअफ़वाहिहिम व याबल्लाहु इल्ला अन युतिम्म नूरहु वलौ करिहल काफ़िरून। ॿी जाइ ते फरमे वलौ करिहल मुशरिकून। माण्हू फूकू ॾिनियूं त क़ुरान वारो कानून ख़त्म थिए पर कोन अल्लाह इनकार थो करे। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे कुंड कुर्थ में दीन खे पहुचाईंदो। ॿी ॻाल्हि त जेका सो असां इहो अची करे प्रोग्राम ॿुधूं बि सही। हज़रत अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह वॾो इमामुल मुफ़स्सिरीन आख़िरी ॻाल्हि करे दुआ घुरूं था। हज़रत अहमद अली लाहौरी जे लाइ कंहिं शख़्स ते अॼु बि हले थो ईअं बाबा ही जेके न ये गुस्ताख नबी के नाहन मनीदा कुरान के नाहन मनीदा। हजरत अहमद अली लाहौरी जे ऐलान थियो त बाबा हाणे इनके कत्ल केर कंदो हिकिड़ो थी बीठो त मां थो वञास इनके तो मां पाणे गुस्ताख रसूल जी वरी मां जेका छॾींदुसि हुनखे। पोइ हजरत अहमद अली लाहौरी खे जॾहिं पहुतो कि भला बीहो ॿुधां त सही ॿुधई ख़बर पोइ पियसि थी जंहिंजे लाइ हले पियो त गुस्ताख रसूल आहे त हीउ त सचो आशिक़ रसूल आहे। बंदूक जो मोहर परते की जॻह ते पहिरियों मारण आयोसि पर हाणे जेको हेॾे ईंदो त पहिरियों गोली शूट मां कंदोमांसि। इन जे करे अज़ीज़ो ग़लत फ़हमी में न ॿुधो अचो अल्लाह जो क़ुरान ॿुधो। अल्लाह जो क़ुरान अहिड़ो आहे जेको ऊंदाहिन खां कढी करे जेका रोशनी में आणींदो आहे। बदलेगा ज़माना लाख मगर क़ुरान न बदला जाएगा। ये क़ौल मोहम्मद क़ौल खुदा फरमान न बदला जाएगा।